घोड़की ज़िले जे मुख़्तलिफ़ सनअती इदारनि में कम कंदड़ पोरियतनि जा मसला हल कराइण लाइ पोरियत तंज़ीमनि जे मरकज़ी ऐं सूबाई क़यादत घोड़की पहुती, जिते मुख़्तलिफ़ इदारनि जे मज़दूर तंज़ीमनि जे अॻुवाणनि जो गॾु थी गुज़रियो। इन हवाले सां पेश आहे इम्तियाज़ रज़ा भुट्टो जी हीअ रिपोर्ट। घोटकी ज़िले के मुख़्तलिफ़ सनअती इदारनि में कम कंदड़ पोरियतनि जा मसला हल कराइण लाइ पोरियत तंज़ीम जे मरकज़ी ऐं सूबाई क़यादत घोटकी पहुती, जिते एंग्रो, माड़ी, पेट्रोलियम, लिबर्टी पावर प्लांट, FFC, डहरकी टाउन कमेटी ऐं ॿियनि इदारनि जी मज़दूर तंज़ीमनि जे अॻुवाणनि जो कठु थी गुज़रियो। अॻुवाणनि धरती TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त घणा इदारा आहिनि जेके मिनिमम वेज बि नथा ॾियनि मज़दूर खे। ॿियो वॾो मसइलो जेको आहे सो असां वटि हिरासमेंट ॾाढी आहे। असां वटि डेली वेजिस या फर्ज़ी कॉन्ट्रेक्ट वर्कर्स जे नाले ते अपॉइंटमेंट थिए थी ऐं उहे पंहिंजे हक़नि खां महरूम आहिनि। ॿियो वॾो मसइलो असांजो डिस्क्रिमिनेशन जेको इम्तियाज़ी सलूक आहे, जेके 4 परमानेंट आहिनि उन्हनि खे सुठी पघार मिले थी या मराहत मिलनि थियूं, जेके कॉन्ट्रेक्ट ते वर्कर आहिनि उहे चाहे उन खां वधीक कमु कनि था, उन्हनि खे इहे शयूं कोन थियूं मिलनि। मिनिमम वेजिस का और उससे वो हेल्थ एंड सेफ्टी के हवाले से उसी सिलसिले में निकले कि अपनी फैक्ट्रियों में लोगों को उसकी अवेयरनेस दें, उनको समझाएं और उसके लिए मालकान को भी ये पता लगे कि वर्कर लावारिस नहीं है, उनके सर पे पाकिस्तान फेडरेशन बैठी है। इन मसइलनि ते वेठा इन मसइलनि ते मीटिंगूं हलनि थियूं, जेके ज़्यादतियूं मज़दूरनि सां लोकल माण्हुनि सां थियनि थियूं, ॾियाड़ी पूरी नथी वञे, मिनिमम वेज पूरी नथी ॾिनी वञे, जेके लोकल माण्हुनि सां ज़्यादतियूं हेपेटाइटिस C जा मरीज़ थी चुका आहिनि ऐं उनखां पोइ कोई सहूलियत कोन्हे, ॾियाड़ी जे लाइ माण्हू महरूम असांजा वर्कर थी, हितां जो लोकल आहिनि माण्हू आवाम, उन्हीं जे लाइ असांजी गॾिजाणी आहे। डिसेंट वर्क ते असां जल्द खां जल्द हिते घोटकी डिस्ट्रिक्ट में प्रोग्राम कंदासीं, जिते ट्रेड यूनियन जा जेके बि उहिदेदार अॻुवान हूंदा उहे सभु शरीक थींदा ऐं मज़दूरनि खे तरबियत बि ॾींदासीं ऐं मज़दूरनि जेके मसइला आहिनि मसाइल आहिनि उन्हनि खे बि हल कराईंदासीं। हितां जे पोरियत अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो त पोरियत जा जाइज़ मसइला हल न थिया त जल्द ई घोटकी ज़िले अंदरि मुल्कगीर वर्क्स कन्वेंशन कोठायो वेंदो, जंहिंमें हितां जे मिड़नी इदारनि खे पोरियतनि जा मसइला हल करण लाइ हिकु महदूद वक़्त लाइ मोहलत ॾिनी वेंदी। कैमरामैन शहज़ादो भुट्टो सां गॾु इम्तियाज़ रज़ा भुट्टो, धरती TV घोटकी।